अल्हम्दुलिल्लाह हर साल जियां 9 मुहर्रमुल हराम सन 1448 हिजरी गोठ कामिल उजण में मुझे प्यारे साथी मोहतरम जनाब भाऊ मोहम्मद आसिफ साहब सिंध बलोचिस्तान वो पंजाब जो मशहूर नात ख़ान मोहतरम जनाब भाऊ शेर अली उजण साहब जंजे राब्ते सां इन बाबरकत महफिल में अल्लाह ताला आखिर में तांजी ज़ियारत भी नसीब कराई है। मुझे शायद याद अचे तो पर साल भी इन महफिल में मुझो आखिरी बयान थियो हो दुआ मुझी थी इन साल भी मुझे नसीब थी या वरी लंबो सफर भी आहे रात नौशरो फिरोज जलसो आ और वींदासीं अल्लाह ताला सफर आसान फरमाए। सुबह को वठी तवा आलिमन जा बुजुर्गन जा दीदार कयान कुरान बुधो तव गर्मी में वेही अल्लाह जे कुरान के वक्त दिनो तव आखिरी बयाना मजदूर के मजदूरी भी आखिर में मिलंदी आ 15-20 मिनट साथ दियो तो 6 बजे दुआ घुरदा से पो वरी असर जी नमाज गड पढ़ंदा से। मुखे याद अचे तो पर साल उस्ताद मरहूम अब्दुल रज़ाक उजण साहब जे ख्वाहिश ते मां शान इमाम हुसैन ते गुफ्तगू कई ही अज वरी दिल चाहे थी ताज़ो एकड़ो मुतालो करे आवा हलंदे सफर में गाड़ी में तो हजरत सैयदना उमर फारूक रजी अल्लाह ताला अन्हु सब तो रजी अल्लाह ताला अन्हु जेको पेरी मुहर्रम ते जान शहीद थियो उन सोने उमर पंजी हयाती में 22 जाइन ते इन जमीन ते फर्श ते अल्लाह जे नबी के जेको उमर मशवरो दिनो अल्लाह से वो उमर जो मशवरो अरशन ते रब कबूल करे अल्लाह फैसलो करे छे। घणी जायूं मुसा गलाइंदा 22 जायूं आइन कुरान ए हदीस में लिखलन जेका राय सोने उमर दिनी अल्लाह वो फैसलो अरश हाने न 22 जायूं जो ता के बुधाइंदो सो 22 वाक्या त ट्रेपारी थी वेंदी मगरिब थी वेंदी बस उन 22 मो अज ता के 20 मिनटन जे अंदर 5 जायूं बुधाइंदो घणियो 5 जिनके चबवा मुआफिकात उमर माना जेके गालियों जमीन ते उमर कयूं अल्लाह वे जिब्रील के मोकले अर्श ते कबूल करे। तो यो भी मालूम थो तो दुनिया जा बदनसीब मानू एड़े उमर के दागारियों देन जिन जी राय के खुदा अर्श ते कबूल थो करे। उमर आए के पेरी मुहर्रम वारो जिनके मजलिस में गारियों था देन अल्लाह अकबर कबीरा उमर जे नाले में कमाला उमर जे लफ्ज में अखर आइन ट्रे केड़ा केड़ा आइन मीम रा ए मौजू मा इन करे खवा जो 2-3 डी अग में हालानी जे शहर में केड़े बदबख्त सोने उमर के घट वध गालायो सोशल मीडिया ते वीडियो हले पयो हजरत उमर जे शान में गुस्ताखी कई वैया वो असा खतीबन जे मतो हक़ात असा इन सोने उमर जो शो नशान बुधायो त क़यामत जे दी असा के सोने उमर जी नाने नबी जी शफात नसीब थी वनी आमीन तो जोड़ाड़िया शान इमाम हुसैन ते मौलाना सही अब्दुल कादिर हाले जी वारा भी गलाए व्या मां माफिका ते उमर ते गलाया दो हजरत उमर जे नाले में कमाला आइन मीम रा उमर जो आइन तो चवे तो उमर तू पान ना आयो वा तुजी चूंड मुझे मुर्शिद अली साईं पान कया उमर तो के जाठरे बनाण जे ला पसंद त हजरत अली साईं कयो हजरत उमर काफी शादियों कयूं पर आखिरी शादी वडी उम्र में सोने अली के चें अली मां हदीस बुधिया कयामत जे नी अल्लाह ताला वट हिसाब किताब थींदो डाडो दुखियो हिसाब किताब थींदो उते अल्लाह सही वट के जी सिफारिश न हलंदी
पर इल्ला नसबी नबी से फरमायो जेकरे मुझी रिश्तेदारी मुझे खानदान में कंहिंजो वेझो रिश्तो हूंदो त मां मुहम्मद जी माइटी अल्लाह वटि छॾाए सघे थी मुझी रिश्तेदारी अली मां उमर के अल्लाह जो ॾाढो खौफ तो थे मता क़यामत जॾहिं मां रब साईं के महशर में उमर हिसाब ॾेई न सघां बस पो दिल थी चाहे इन हदीस जी रोशनी मुताबिक अली तुझी रानी बीबी फातिमा तो ज़हरा नबी साईं जी न्याणी आ उन जी न्याणी उम्मे कलसूम आ उहा निकाह में मूंखे ॾे त मां शादी कयां हुजूर साईं जी ॾोटी मुंहिंजी घरवारी थींदी त मां उमर खे अल्लाह वटो छॾाए जन्नत वठी ॾी इन नियत सां शादी थो कयां उमर जो ॿियो अखर मीम आ इन मीम में इशारो आ त उमर तुझे लाइ त बैतुल्ला जे गिलाफ खे पकड़े मदीने जे मीर मोहम्मद दुआ घुरी आ अल्लाह बिन सरदारन मो हिकड़ो त मांखे ॾे या उमर ॾे या अबू जहल ॾे पर हिकड़ो मांखे ॾे चूंड करण तूं रब जो कम आ उमर जी राह थी चवे त उमर तूं पाण न आयो आ तुंहिंजी चूंड अर्श वारे रब्बुल आलमीन ऐन मुराद अलिया मीम मुराद मदीने वारो साईं आ राम मुराद रब्बुल आलमीन चओ न सुभान अल्लाह 22 जायूं हजरत उमर जे मशवरे ते अल्लाह फैसलो अर्श ते कयो उन 22 मां अजो के जलसे में 5 जायूं तो बुधाया नंबर पहिरीं जा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु हजरत उमर साईं ॿिया सहाबी बैतुल्ला जो तवाफ था कनि तवाफ कंदे कंदे 7 चक्कर जने काबतुल्ला जे तवाफ जा पूरा था नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हजरत उमर के चो उमर हेॾे आ त ज़ियारत कराया मकाम इब्राहिम जो पत्थर हो नबी से सुने उमर के चो हिन पत्थर जी ज़ियारत कर त हिन पत्थर ते इब्राहिम अलैहिस्सलाम जा कदम भी छापा पिया पैर मुबारक हाने भी ता उमरे ते वञो हज ते वञो ॾिसिजो इहो पत्थर शीशे में बंद आ सऊदी हुकूमत इन के हटाने जी कोशिश कई पर मिशनियूं भजी पयूं पत्थर न हटियो आलिमन चो कीअं ता हटायो इन पत्थर अल्लाह के चयो हो त इब्राहिम जी मजदूरी में मुहम्मद रसूलुल्लाह ॾिनई मां पत्थर जी मजदूरी इहा आहे त मांखे आयतुल्लाह बणाए छो त मुंहिंजे मथों जे कम कयो आ उहो आहे खलीलुल्लाह जे मजदूरी कई उहो वा ज़बीउल्लाह तुझो घर वा काबतुल्लाह मां पत्थर के कर आयतुल्लाह मां अल्लाह जी निशानी है मां क़यामत ताईं तुझे घर जो दीदार कयां हाणे इहो पत्थर उते मौजूद आ नबी से फरमायो उमर ॾिस त हे जन्नत जो पत्थर कीअं नबी हिन ते पैर रखंदो ओसारी कंदो वरी इहो पत्थर मथे खणी वेंदो बिना डाकण जे इए कम कंदो जी हाने लिफ्ट कम थी करे वरी ओसारी करी वरी हेठ लहे त वरी पत्थर हेठ खणी दे त हजरत उमर चयो या रसूल अल्लाह मुंहिंजी दिल थी चाहे त पो इते बरकत नफल पढ़ूं शुक्राने जो तवाफ के शुक्राने जो नफल पढ़ूं काबतुल्लाह जो ज़ियारत तवाफ नबी से फरमायो उमर दिल तमाम मोहम्मद जी भी चवे थी जैसे पो आर्डर जारी कयो नफल पढ़ूं मुझे साईं फरमा उमर आर्डर जारी करण मां मोहम्मद जो कम नाए वमा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वहयु युहा शरीयत मोहम्मदी में मर्जी नबी जी न हलंदी मर्जी मुझे अल्लाह जी हलंदी उमर तुझी दिल चवे थी पर जेसी ताईं रब नो हुकुम अचे अल्लाह जो रसूल तो फरमाए मां इते बीठो हुयम त जिब्रील लगी आयो ते मुझा महबूबा रब तो चवे त उमर जो मशवरो जमीन ते फर्श ते मां रब जो फैसलो अर्श ते वत्तखिजू मिन मकाम इब्राहिम मुसल्ला तू न उमर के गारियो थियो दे जे सुन्नत नफल को सवा तुजो अल्लाह हज ही कबूल न कर वडा वली बुजुर्ग गोस कुतुब अब्दाल पीर फकीर नबी के भी चवे तो नबी तुजो हज ए उमरो भी कबूल न कंदो मैं तुजे मथों भी वाजिब आ जेको उमर जो मशवरो वा नफल जरूर पढ़े
वाजिब करे छड़ी हाने सब हाजी 15-15 लाख 20 लाख हर साल वजंदा काबे में नमाज ता पढ़न मां त दोस्तन के चंदो जेके उम्र नथो वणे वो काबे दे मुंह करे नमाज ही न पढ़े छो त काबतुल्लाह में भी त पेरी नमाज सोने उम्र शुरू कराई तो के उम्र नथो वणे तो बियो को काबो ठा 20 लाख मानू काबे जे पेशमाम जे पोयो रमजान में हज ते पढ़न था नमाज सबनी जी नमाज जो सवाब नफल जो सवाब उम्र जे खाते में हले घणी जायूं थियूं हिक अचताने बी जा बुधाए टाइम थोरो वा मथो नमाज पढ़दा से वरी बी जा मुआफिका ते उमर बीबी आयशा ते तोहमत लगी साहबा जो इजलास तो हले मदीने जी मस्जिद नबी में अबू बकर त रोए थो मुझी न्याणी जे मथो मुनाफिकन वडो इल्जाम हुआ अबू बकर तो जे साईं न्याणी मुंजी आ रानी ताजी आ जेको फैसलो नबी जो वो सिद्दीक जो फैसलो मां छा चंदम साईं मुंजी न्याणी पाक आ पर मानू मनीदा ही न त हे त पी आ बाकी जेको तुझो फैसलो न्याणी रखे भी अल्हम्दुलिल्लाह कढे भी अल्हम्दुलिल्लाह मां राजी हां मां कदे भी सोना तोखे पांजो मशवरो दींदो ही ना आ मां एडो हयादार अबू बकर जेको मोहम्मद जो फैसलो वो सिद्दीक जी अखिन कदे भी नबी साईं के अबू बकर पांजी राय न दिनी आ चंदो जी महबूब चवे मां राजी सिद्दीक फना फिर रसूल हो हजरत उमर जो वारो आयो हेडे तक जाए म्याण मो तलवार कडी अल्लाह राई दे चे तो मुजा हबीब अवल इयो त बुधा त तवा बीबी आयशा सा शादी के जे चवण ते कई उमर ता बीबी आयशा सा शादी के जे चवण ते कई नबी से अशद अंगुर मथे करे फरमायो उमर अल्लाह जो हुक्म शादी को अग में जिब्रील मां के जन्नत जे सावन रुमालन में आयशा जी तस्वीर देखारे चोंदो त ताजी आखिरी घरवारी अल्लाह ही चूंडी आ जैसे पो जेको अल्लाह तोखे पाण तो बीबी आयशा सा शादी कराए तुमा उम्र जो फैसलो आ त मुनाफिकन जो इल्जाम आ अल्लाह भी पाक आ आयशा भी पाक आ मुझो महबूब भी पाक आ ये लफ्ज बुधी नबी से फरमायो जज़ाकल्लाह इब्ने खत्ताब बुखारी जी हदीस आ इब्ने खत्ताब एड़ो मशवरो ने जो मोहम्मद जे सीने तो अध बार लई हजरत उमर ते लफ्ज कढया तो सुबहानक हादा बोहतान नजीब मुजो मशवरो आ त यो वडो कूड़ आ अल्लाह ताला ये अल्फाज उमर जा कुरान लिखाया 18 सिपारे सूरत में सुबहानक हादा ये लफ्ज जेके अल्लाह कुरान करे मोकला घणी जायूं थियूं जल्दी गाला टे जायूं वरी बे साल आयम तना वधी का बुधाईंदो जे संगत याद कयो टी जा अल्लाह जे रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटे जंगे बदर में जने 70 काफरन जा सरदार मरी विया अलाए केतरा काफर कैदी भी थी आया जंगे बदर में होया भी 313 जना नबी से रुना अल्लाह ओदे हथियार खणी आया थी मुजा छड़ियों खणी आया थी ओ जुतन सा आया थी मुजा पेरे उघाड़ा आया थी हो मानियो खाई आया थी पेट भरे आया थी मुजा रोजे जी हालत में बुखायल आया थी तो जंगे बदर 17 रमजान ते लगी आ ओ ढवते मुजा बुखते ओ हथियारन सा मुजा छड़न सा आई मुजी 313 कमाई न विञाई जाए नबी पेशानी रखी बदर जे मैदान में रोए तो रब कुरान मोकलियो वलक़द नसरकुमुल्लाहु बिबदर व अंतुम अज़िल्ला बिसलासति आलाफिन रब 3000 मलाइक मोकलिया अच्छा कपड़ा आसे उन्हनि के तलवारियों साहबा चंदा जंगे बदर में काफर के मारण जे लाए ये इशारो पा क्यों पर मुंडी अगे लई भी वने असा चो तलवार त नहीं जे मुंडी कहलाती नबी से फरमायो कुरान लतो बिसलासत आलाफिन नबी तुजी दुआ जे करे मा 3000 मलाइका हथियारन सा मोकलिया
जंग फतह थी वई अलाए केतरा कैदी आया हाने उमर को मशवरो तो हले बियन साहबा को छा कजे किन चो त फिदियो दिजे फिदियो वठजे पो इनन के आजाद कजे किन चो त आजाद कजे हजरत उमर चो न साईं मुजो फैसलो इयो आ जेको जिंजो जेड़ो माइट्रा वो वेजो माइट तलवार खणी ने कैदी जी सिसी लाए भाव तस भा जी सिसी लाए मामो तस मामे जी लाए कंजो चाचो आ चाचे जी लाए छो त हिनन ज़ालिमन असांजे बिलाल के ततल वारीअ ते सुमारियो सुमैया जा बद कयो ज़ुनेरा जो अखियूं अज तवारे में आया पर नबी साईं उमर जी गाल कबूल न कयो हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सिद्दीक़ जे बियन साहबा जे मशवरे के वठी फिदियो वठी उनन के आजाद क्यों पर अल्लाह ताला नबी साईं के सोने उमर वारी राय जे करे कुरान में मयार दी पढ़ा कुरान सुभान अल्लाह कर दो कुरान मा कान लिनबीन अन यकून लहू असरा हत्ता युस्खिन फिल अर्द तुरीदून अर्ज़ दुनिया मुजा मोहम्मद तोखे यो लायक न हो जो के दिन को माल वठी उनन के आजाद कये दुनिया जे हयाती जे सामान के डिठई पर मा रब जी मशवरो यो त जेको उमर फैसलो कयो मा अल्लाह के भी वो फैसलो पसंद मां रब के वणे पियो पर तू नबी कयो त ठीक आ पर मां खुदा के तुजी गाल न वणी उमर जी मथे गाल वणी घणियूं जायूं थियूं टे ॿुधायूं टे हिकु बदर जे कैदन जो वाक़ियो ॿियो आयशा साण जो वाक़ियो टियों ॿुधायो मां तवाफ जो वाक़ियो बाक़ी ॿ जायूं तवज्जो कर मां दुआ घुरा चौथी जाय अल्लाह अकबर कबीरा एक यहूदी बो मुनाफिक ज़ाहिर में मुसलमान हो नबी से गड मानियो खाए नमाज़ा पढ़े जिहाद करे अंदर जो बेईमान हो जमीन ते झेड़ो थी पियो यहूदी भी नबी से वट आयो वो मुसलमान ज़ाहिरी अंदर जो मुनाफिक आयो बिनी जी नबी से गाल बुधी फैसलो कर अल्लाह जे रसूल हक डिठो त यहूदी जो जमीन में हक यहूदी जो इस्लाम इन के चबो आ जेकरे दुश्मन जो हक हो जे भी मुसलमान के छड़े दुश्मन के डुबो हक न जो नबी से फरमायो उन ज़ाहिरी मुसलमान के जमीन तुजी ना है जमीन यहूदी जी आ त हिन जी दिल में ख्याल आयो त अशिद्दा वलल कुफार काफरन ते सख्त उमर आ उन को फैसलो कराया पक माजे हक में दींदो काफरन दे हुई कावड़ तस पर अबू बकर मिलियो अबू बकर के चवण फैसलो त कर अबू बकर के गाल बुधायो अबू बकर के यहूदी जो से नबी से मुझे हक में फैसलो दिनो आ अबू बकर तो जेको माखो छो तो फैसलो करायो जेको नबी जो फैसलो वो सिद्दीक जो ही वो भी न जी दिल न ठरे उमर दे दा हजरत उमर जे आया दर खड़कायो अस्सलाम वालेकुम निकरी आयो हाल अवाल थियो सजी गाल बुधाई मुनाफिक ज़ाहिर जो मुसलमान यहूदी के जे तू छा तो चवे जैसे मुजी गाल भी ना है बस मां एतरो चवंदुम त ही शख्स ता खो अग में ता जे नबी वट मा के वठी वियो नबी बिनी जो गालियों बुधी मुझे हक में फैसलो दिनो वरी सिद्दी करे वठी वियो सिद्दीक भी मुझे हक में दिनो हाने तारे वठी आवा मादे वठी आवा नबी ते भी मा फैसलो क्या दो बई जना दर ते बीठान हजरत उमर घर वयो म्याण मो तलवार कडी पोयो लिकायो जिया जो मुनाफिक बीठो ठका करे सिसी दादा करे झरे धड़ो हेडे सिसी हेडे तलवार सा बद करे चे जेके मोहम्मद जो फैसलो न वणे उन वट मा उमर जो फैसलो हियो तरी चोंदा त उमर जी तलवार मुनाफिक जो मौत यहूदी जो डिठो त पांजे के मारे ते मत मारे और जंगन हेडिया हेडिया तू छो तो तुजे जैसे हिन के मारे थी मत माखे भी मारे ते न ये मुनाफिक का बेईमान आ जेके मोहम्मद जो फैसलो न वणे जमीन तुजी आ वन मुसलमान गड थिया नबी से के शिकायत दिनो जैसे उमर खून कयो
ज़ाहिर में तो मुसलमानों ना अंदर जो बेईमानो अंदर जी खबर अल्लाह गया हजरत उमर के नबी से घुरायो खून जो बदलो खून उमर नाक खून क्यों थी मुसलमान जो पांजे दर थे हजरत उमर तो जैसे मां मुसलमान न मारियो मां काफिर मुनाफिक मारियो मानी गडु खाइंदो आ जात में गडु हलदो आ जैसे मुसलमान नाई अन्या बिठाइया अल्लाह फरमा जिब्रील जी मुझा रब करीम जल्दी वन मुझे मोहम्मद के तो तू फैसलो न कर मां अर्श वारो रब थो कर चौथो उमर जे मशवरे ते चौथी जा इते कुरान लथो फला व रब्बिका ला युमिनून हत्ता युहक्किमूक फीमा शजर बैनहुम थुम्मा ला यजिदून फी अनफुसिहिम हरजम मिम्मा क़ज़ैत व युसल्लिमू तस्लीमा मुझा मोहम्मद मां अल्लाह तो चवा मिठा नबी तुझे रब जो मां रब के कसम मां अल्लाह पंजो कसम खणी चवा तो त उमर हक ते आ इयो बेईमान मारियो थे बेईमान मारियो थे उमर को खून न वठ जाए बदलो यो मुनाफिक को मां रब शायदी थो नबी से मुस्कुरायो उमर के भाकुर पातो जे बस तुजी गवाही अल्लाह दे घणी जायो थे चार आखिरी बताया आखिरी पंजी जा अब्दुल्ला बिन उबई जो मुनाफिकन जो सरदार सब को पेरो सहाबा ते तबर्रो भी न कयो सब को पेरो सहाबा ते तनकीद भी न कया ए अम्मा बीबी आयशा ते इल्जाम हण में नऊज बिल्ला जिना जी तोहमत हण में भी इन जो किरदार आखिरी टाइम थियो अब्दुल्ला बिन उबई 300 मुनाफिकन जो सरदार हो जेके नबी से के हर मोड़ ते तकलीफ दींदा उनन जो सरदार यो पर खुदा जी कुदरत पुट वरी न जो मोमिनो खालिस अल्लाह जा फैसला युखरिजुल हय्य मिनल मय्यत व युखरिजुल मय्यत मिनल हय्य केंजा पीर नाफरमान द पुट भला केंजा पुट नाफरमान पीर भला इब्राहिम दसो पुट वरी पीउ काफर नूह वरी पीउ नबी वरी पुट काफर अल्लाह जी मर्जी मुनाफिकन जो सरदार पर पुट वरी खालिस नबी जो साहब पुट के चे मुनाफिक जो पुट के ते मां मराए थो मुजी एकड़ी वसियत थी पांजे नबी के चे जाए त मुजी जनाज़ नमाज पढ़ाए ऐ चेजास त मुखे पांजी कमीस दे कुर्तो या चादर दे मोहम्मद जी कमीस सा माके कफन भी दिजो ऐ मुसलमानन जे नबी के चेजाए त माके कब्र में भी लाए सामी में लाए सजी जिंदगी दिल में चे दुख दिना तमास मन मोहम्मद जी नमाज जे करे मन कमीस कुर्ते जे करे खुदा माफ करे आखिर में ये ख्याल वफात करे हो पुत्र आयो अल्लाह जा रसूल मुझे बाबे जी जनाज़ नमाज पढ़ा बाबा वसियत कई कुर्तो भी दो साईं तम बाबा के कफन दिया ता जी चादर जो कमीस जो त हजरत उमर बाहर निकतो जैसे केड़े बदबख्त जी जनाज़े नमाज ता पढ़ायो जे बीबी आयशा ते इल्जाम हयो साईं तुजी घरवारी अम्मा आयशा दुखारी थींदी मुझो मुर्स मोहम्मद रसूलुल्लाह उन बेगैरत जो जनाजो तो पढ़ाए जे माते इल्जाम आयो हो उमर तो जैसे मुझी दिल चवई थी नवे जाए जनाजो नवे जाए मां न छड़ी तो सा महबूब न वन जाए पर तू कायनात जो सरदार फैसलो वरी भी तुझो वा मां राय तो न्या न वणो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमा उमर मुझे अल्लाह माके रोकियो त नहीं जाहिर जो मुसलमान अंदर खुदा जाने तो पर मां नमाज पढ़ाइंदो तो इन जो पुत्र खालिस मोमिन ना इलाज तो करे उन वसियत भी कया लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनितुम हरीसुन अलैकुम बिल मोमिनीना रऊफुर रहीम मां मोहम्मद एडो मेहरबान पांजी उम्मत ते भली मुजी घरवारी ते इल्जाम हयो थे पर मन मुझे ला वसियत कई थे मन मुजी कमीस जे करे मुझे जनाजे पढ़ाण जे करे मुझे कब्र में लाण जे करे मता खुदा माफ करे छदे सवरी भी मुझो उम्मती या मुझे करे बख्श जीवन
नबी तो हुआ ही मेहरबान छो त नबी साईं त पत्थर खाई भी दुआ ॾिनी आहे ताइफ में उमर मां वेंदुमि अलाह मूंखे रोकियो न उमर तो जे मुंहिंजी दिलि न पई चवे पर साईं जो हलियो त मजबूरन जनाज़ो पढ़ी बीठा कफन भी ॾिनऊं पंहिंजी कुर्ते जी कमीस जो सामीअ में भी लाथऊं कब्र में भी लाथऊं कम त थी वियो नबी जी शफ़क़त जो असर इहो थियो जो जेके 300 मुनाफ़िक हिन जे हेठों हुया उन्हनि को रड़ियूं निकिरी वयूं अल्लाह असांजे सरदार के मोहम्मद जी शफ़क़त ॾिसो सॼी ज़िंदगी जेके दुख ॾिनासीं त बि जनाज़ो भी पढ़ाई कुर्तो भी ॾिनई कब्र में भी लाथई उन 300 मुनाफ़िकनि नबी साईं ते हथ ॾेई करे चयोसीं असांखे ॿीहर कलमो पढ़ाए तुंहिंजी शफ़क़त ऐं महिरबानी जे करे असां ॿीहर था मुस्लमान थियूं नबी जी शफ़क़त जो असर इहो थियो 300 उम्मती हकीकी मुनाफिक ॿीहर कलमो पढ़ी सच्चा मोमिन थी विया पर अल्लाह ताला के वरी गाल जेका वणी त वा सोरे उमर जी वणी रब कुरान मोकिलियो वला तुसल्ली अला अहदिम मिनहुम मात सुभान अल्लाह तकबर आखिरी गाला मां दुआ घुरां शलगी 10 मिनट थी विया वला तुसल्ली अला अहदिम मिनहुम मात खबरदार नबी अज त जनाज़ो पढ़ियो थी पर अगना जेको नबी जी घरवारिन थी इज्जत ते हमलो करे जेको सहाबा ते तबर्रुक करे नबी खबरदार इन्हनि जी जनाज़ नमाज न पढ़जाए वला तकुम अला कब्री रब वरी बी गाल भी वधाई मता चवे त को मुझे जनाज़े पढ़ाइण जे करे मुझी मां इन के कब्र में सामीअ में लाथो बख्शजी वेंदो ना 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 वला तकुम अला कब्री इन जी कब्र ते भी नबी जाए इन्नहुम कफरू बिल्लाह सजी जिंदगी अल्लाह जो इनकार कयो व रसूलहु व मातू हे मरी विया व हुम फासिकून हे गुनाहगार थी मरी विया जेको सहाबा ते तबर्रुक करे सहाबा जी नबी जी आयशा ते इज्जत ते हमलो करे भली मोहम्मद छो न जनाज़ो पढ़ाएस भली मोहम्मद कब्र में छो न लाएस भली मोहम्मद रसूला कफन छो न देस तब मां खुदा माफ न कयो त मां ॾिसेस वनी कब्र बाय सां भरल या थी अल्लाह जी फैसलो अज मथे करे चो त साहब जी इज्जत कंदास अहल बैत जे नामूस जी इज्जत कंदासे बस साईं शेर अली चो तो हिकड़ी जल्द करबला जे वाक़े जी बुधायो अल्लाह अकबर करबला में असा के सबक यो मिलियो त सैयदन सजदो न छडियो बीबिन पर्दो न छडियो करबला में इमाम आली मकाम जेको खुतबो दिनो उन खुतबे में चवे तो द दुनिया वारो मां इमाम हुसैन को ता कुरान खसियो आ जो मां दीह जो रोजानो हिकड़ो खत्म कुरान जो कढंदो इमाम हुसैन दीह में खत्म कर दो असा तवा सजो दी हिकड़ो सिपारो भी नथा पढ़ो अज पक्को इरादो क्यों तो रोजानो दौर कुरान जो कंदास सिपारो कुरान जी तिलावत कंदासे इमाम हुसैन नमाज न छडी असा नमाज न छडींदासे आसे करबला जे मैदान में आखिरी वक्त में जंग हले थी तब नमाज पढ़न था जिसकी हिम्मत पर अलीउल मुर्तजा को नाज था उस नवासे पर मोहम्मद मुस्तफा को नाज था यूं तो सजदा करने वाले बहुत हैं सारे बंदे पर हुसैन इब्ने अली का और ही अंदाज था अज पंज जायूं बुधायूं माए इन मौजू ते करे वाइज न कयो हो पेरी जाय उमर जे मशवरे ते कुरान लतो वतखदु मिन मकाम इब्राहिम मुसल्ला बी जाय बदर जे केदिन जे ला मा कान नबीन अन यकून लहु असरा अल्लाह उमर जी राय के पसंद कयो टी जाय मुनाफिक न मन्यो त फला व रब्बिक ला युमिनून कुरान लतो चौथी जाय हादा सुबहानक बुहतान नजीर पंजी जाय इन सहाबा ते तबरो करण वाला कुरान लतो वला तुसल्ली अला अहद मिनहुम मात अबदन वला तकुम अला कब्रे अन्या 17 जायूं बियूं भी आहिनि जेके हजरत उमर जमीन ते चयूं खुदा कुरान बनाए अर्श ताईं अल्लाह मुझे लफ्ज़न के कबूल फरमाए अल्लाह तांजे वेण के कबूल फरमाए 3 दफा कुल पढ़ो मरहूम उस्ताद अब्दुल रज़ाक जे ला भी दुआ करो मरहूम फारूक अहमद हुजण मरहूम मेहर अली हुजण जे लाए जेके भी भाऊ असदुल्लाह चौहान साहब शहीद थी वियो उन जे लाए सभिनी ला दुआ करो कुल वल्लाहु अहद अल्लाहु समद लम